खुशीअ में खुशीअ जो दिहाड़ो इहो आहे। अॼु अंकल न मञींदव त कॾहिं मञींदव। अॼु त मां पांजो वारो हणी वठां। या रसूल अल्लाह वाइदो कयो क़यामत जे ॾियारे मूं ते सवारी कंदो पोइ लही अचां। फिर ये फरमायो ओ बुराक लही आ अॼु बि सवारी तो ते कंदो। क़यामत जे ॾियारे मां मुस्तफा तो ते बि सवारी कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माल त को हणे न तालियां तलड़ करे सुभान अल्लाह चओ न। सुभान अल्लाह। बोराक हेठ नहीं है। महबूब जो बोराक किया मुंह माण्हू वांगुर सीनो शींहं वांगुर पुछड़ घोड़े वांगुर यंगू ऐं पेर जेके उहे उठ वांगुर बेटाई से फरमाईंदो आहे जंगुन ड्रदा वञन सिधा जंहिंजा खुर खड़ कोई न दिलबर नबी तुझे सवारी ता कुर्बान वञा। मुझे दिलबर नबी रहमत वारे नबी जी हुआ सवारी दिलबर नबी तो फरमाए जाते मुझी नजर पई पवे मुझो बुराक उते पियो पैर रखे। सुभान अल्लाह। ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न। और मुझे महबूब जा परवाना मुझे दिलबर नबी जे मेराज ता कुर्बान वञा। मुझे करीम नबी जे सरदार जा परवाना के मुझे महबूब सा प्यार कयो उनके मुझे करीम जा कदम जरूर नसीब थीना है। सुभान अल्लाह। तव्हां असांजे अखियुनि जे आॾो मिसाल तो असांजो जन्नतुल बक़िया वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी रात रोंदो आहे ओ पिरी मूंखे पंहिंजा कदम नसीब फरमा। जेको महबूब जे कदमनि जे लाइ रोंदो आहे उनखे प्रिय जा कदम ज़रूर नसीब थींदा। तॾहिं त मुंहिंजे रबर कामिल मुर्शिद फरमायो न। हाजी मोहम्मद जानिब साईं वेठो आहे इन सां गॾु मुंहिंजे रबर कामिल बदर शरीफ़ जी जॾहिं हाज़िरी ॾिनी त मुर्शिद करीम शेर ठाहियो। चओ त ॿुधायां शाल करी करम ते रखी भरम वाह सुना सही तेरा सोना हरम। थकेल सुभान अल्लाह ते मां भी कोन ॿुधाई। सुभान अल्लाह। थकेलन वारी सुभान अल्लाह न आशिकन वारी चओ सुभान अल्लाह। शाल करी करम ते रखी भरम वाह सुना सही तेरा सोना हरम। ओ मैं काली कुजी के कम दिया बस नौकर सुन दे दर्दिया शाल करी करम शाल करी करम ते रखी भरम वाह सुना सही तेरा सोना हरम। हाजी साहब जन चयो त साईं हलो बदर शरीफ जी ज़ियारत ते उन वक्त ते तमाम घणियूं सख़्तियूं हूं। ॿ टे त चेक पोस्टूं पुलिस वारनि जूं रस्ते में हूं के उम्रे वार के न छॾींदा। मुर्शिदन करीम जे दरबार में मुराक़बो कयो पाण फरमाया अबा हलो हाणे इजाज़त मिली वई आहे। सुभान अल्लाह। गाड़ी हाजी साहब अहमद जानिब काया है। मुर्शिद करीम जेके गुलाम गद हा जे गाड़ीअ ते हा उहो सॼो शेर में ज़िक्र कयो। सुभान अल्लाह जो त मां ॿुधायां। सुभान अल्लाह। हाजी जानिब तव्हांजे साम्हूं वेठो आहे। वाह मुंहिंजे मुर्शिदनि जी दिलड़ी आहे। मुंहिंजे मुर्शिद रबर छा फरमायो सुभान अल्लाह त चओ न। बदर शरीफ गयुम नाल यूसुफ शौकत जानिब थियुम गाड़ी जिब्स हुयुम दीदार के तुम वाह वाह सुना सही तेरा सुना हरम। शाल करी करम ते रखी भरम वाह
सोना सही तेरा सोना हरम। सुभान अल्लाह। जब आखिरी शेर पे बताया दिल भरे थी ना, छाता फरमाए ओ मेरे सारी आयानी थी मुर्शिद आशिक अलीशा कल नस्यानी थी भैया तो मत गणी जब है दस्तगी छो नस्यानी थी हुन कबर दा है वहम उथई करी करम वाह सोना सही तेरा सोना हरम ख्याल करी करम ते रखी भरम वाह सोना सही तेरा सोना हरम। करे सुभान अल्लाह चो मुझा दिल पर नबी जरे पूरा कते सवार थिया मुझे करीम जी सवारी एड़ी तालीशान सवारिया सुभान अल्लाह छो जो मुझे महबूब जी सवारी जिथा भी गुजर पी करे वाह कुर्बान वञा वरी महबूब रसूलुल्लाह जी सवारी जे करे चाड़ीअ ते चढ़े अॻियूं टंगूं नंढड़ियूं थी वञनि पोयूं वॾियूं थी वञनि अगरि लाहीअ तां लहे त अॻियूं जंगूं वॾियूं थी वञनि पोयूं नंढियूं थी वञनि मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह खे लोॾो ई न आहे। सुभान अल्लाह। मुझा दिल पर नबी तुझे मकाम ता कुर्बान वञा नबी भी खासा त सवारी भी खासा। सुभान अल्लाह। आजा त सुभान अल्लाह जाओ। सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी के अल्लाह ताला सैर भी करायो मेराज भी करायो। सुभान अल्लाह। आजा त सुभान अल्लाह जाओ। महबूब करीम के केतराई वाक़यात दिखारिया वया मुझे दिल पर नबी रहमत वारे नबी वाह आमना जे लाल जे मकाम ता कुर्बान वञा। सुभान अल्लाह। दादा तो सुभान अल्लाह जाओ ना। मुझे महबूब जा परवानो मुझे करीम हिकड़ा शख्स ॾिठा जो हीअं अनाज पोखन उन महिल उन्हनि जो अनाज तैयार थी अचे ढेर उन्हनि जे अनाज जा थी वञनि फरमायो जिब्रील हे केड़ा शख्सन या रसूल अल्लाह हे उहे शख्सन जेके दुनिया में खैर कढंदा सखी मर्दा अल्लाह ताला इन्हनि खे ते मालो ढेरो ढेर ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। सखी अल्लाह जो दोस्त थींदो आहे। मुंहिंजे पीरनि जे पीर फरमायो मां रब जी दरबार में जेको सुठे में सुठो अमल ॾिठो कबूल अमल ॾिठो त उहो सखावत जो ॾिठो जेको सखावत कंदो आहे उहो रब जो दोस्त बणजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। बाक़ी कंजूस ताला पनाहंदे सही बाक़ी वेंदे त बाबा चांहि पीअंदे मन आयो छो आहे मेहमान अचे अबाबी चांहि तैयार थी वई आहे। सुभान अल्लाह। दादा अंदर जाओ ना। सुभान अल्लाह। मतलब बाबा कंजूस सकी जो साल में हिसाब बराबर बेशक उन जा खपंदा बीमारनि ते फदन फसादनि ते प्यारा दोस्तों सखीअ जो ख़र्च थींदो अल्लाह जे नाले ते सुभान अल्लाह। खैर में दादा तो सुभान अल्लाह जाओ ना। सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी फरमायो जी जो मां अॻिते वयुमि हिकिड़ा शख़्स मुझे दिल पर नबी ॾिसण फरमाया जंहिंजा मगर मलाइक पत्थर ते रखी मथां ॿियो पत्थर हणी उनजो मथो चिचरे छॾनि पिया ज़रो ज़रे खां जुदा थी पियो वञे वरी उनजो मगर मथो सही सलामत वरी उन्हनि जे मथां पत्थर रखी करे पत्थरनि जे मथां रखी करे वरी पत्थर लॻाया पिया वञनि इहो अज़ाब उन्हनि खे ॾिनो पियो वञे। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जिब्रील कहिड़ा शख़्स या रसूल अल्लाह जेके निमाज़ में सुस्ती कंदा रब करीम इन्हनि खे उहा सज़ा ॾिनी आहे जेको निमाज़ पढ़ंदो आहे रब करीम दुनिया में उन्हनि जे लाइ रहमत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। सुभान अल्लाह।
नमाज़ी जाते कदम रखंदो बेड़ा पार थी वेंदा बेनमाज़ी जिथे पैर रखे सुञ थी वञे बर्बादी अची वेंदी आ उनखे वारीअ जा ज़रा ज़रा भी पिटींदा आहिनि जेको बेनमाज़ी आ जेको नमाज़ी हूंदो आ अल्लाह जा फरिश्ता भी उनजे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि ॾाढा तकड़ करे सुभान अल्लाह चओ ओ मुझे महबूब जा परवानो मुझो दिलबर नबी अॻिते हलिया फरमायो मां हिकिड़ा शख्स ॾिठा जेके कंडा प्या खाइन पत्थर प्या खाइन एतरा त बुखायल हा पत्थर कंडा खाइन उन जी बुख न पी वने मुझे दिल पर नबी फरमाया जिब्रील केड़ा शख्स ने या रसूल अल्लाह ये उहे शख्स जेके दुनिया में ज़कात न दींदा हा अल्लाह ताला इन्हनि खे इन अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे प्यारा दोस्तों ज़कात ईअं फर्दा जीअं रोज़ो फर्दा जीअं नमाज़ फर्दा के अल्लाह ताला साहिब तौफीक बनायो पांजे माल मां ज़कात कदे उन जी माल जी पाकाई अल्लाह ताला ज़कात में रखी छड़ी आहे सुभान अल्लाह जेको पांजे माल मां ज़कात कदे रब उन जे माल जी हिफाजत फरमाईंदो आ उन जे रिज़्क़ रोज़ीअ जी हिफाजत थींदी आ यो प्यारा दोस्तो ज़कात उन पांजे माल के पाकाई करण जे लाए ओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब फरमाए जेको ज़कात न दींदो क़यामत जे ॾियारे फिरौन ऐं हमान जे टोले मां उथारियो वेंदो ओ मुझे प्रिय जा परवानो मुंहिंजा दिलबर नबी था फरमाइनि मां अॻिते हलियो हिकिड़ा अहिड़ा शख्स ॾिठा जेके शख्स भला भला ताम साम्हूं पिया ओ भला भला ताम छॾे करे बदबूदार गोश्त खाई रहिया मुंहिंजे महबूबन फरमाया जिब्रील हे केड़ा बदबख्त शख्स ने या रसूल अल्लाह हे उहे शख्स जे के दुनिया जे अंदर पांजा हक छॾे करे सिनाऊं कंदा हा रब करीम इन्हनि खे इन अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे जेको ज़ानी हूंदो आहे रब उन जे चेहरे मां नूर खसे वठंदो आहे उहो ज़ानी जिथे बि पैर रखंदो बर्बादी थी वेंदी आहे सुञ थी वेंदी आहे जेको पंहिंजे अखियुनि खे हया में रखे रब करीम उन्हनि हया वारे अखियुनि खे दिल पर नबीअ जो दीदार नसीब फरमाईंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पांजे मुर्शिद जे दरजो फ़ायद भी हया वारे मुरीद के मिलंदो आहे अदब वारे मुरीद के मिलंदो आहे वो अदब वारो सिर्फ मुर्शिद जो तसवर करे रब जी दरबार में जेकी दुआ घुरंदो रब उन मुरीद जी का दुआ रद्द न फरमाईंदो आहे सुभान अल्लाह वाह बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा चौन बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा ॾाढा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब जा परवानो कुर्बान आमना जे लाल जे मकाम ता मुझा दिलबर नबी जने अर्शे मुअल्ला का मथे वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमान जिए जो महर्श ये बैतुल मुक़द्दस का मथे मुझो मेराज शुरू जो है देने आयो बैतुल मुक़द्दस में सभिनी नबियन के नमाज पढ़ाए फिर ये जो मेराज मथे महबूब फरमाता हिकड़े आसमान कामत किथे आदम पियो मिले किथे इदरीस पियो मिले किथे शीस पियो मिले हर एक आसमान ते नबिया मां महबूब सां मिलंदा रहा सतनी आसमानन ते सतन नबियन अठन नबियन सां मुलाकात थी मुझो दिल पर नबी तो फरमायो सतनी आसमानन का मथे बैतुल मामूर जेको फरिश्तन जो क़िबलो आहे तवा साजे मक्के जे बैतुल्लाह का आमो सामो मथे सतनी आसमानन का फरिश्तन जो क़िबलो आहे मुझो दिल पर नबी तो फरमाए जने अर्शे मौला बैतुल मामूर का मथे सिदरा जे मकाम ते पहुतो सुभान अल्लाह बण यार नबी दे यारा दा बण यार
नबी दे यारादा ॾाढा तरल करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मुस्तफा जो शान वणे थो सुभान अल्लाह पोयां बेचारा सुभान अल्लाह अॻियां त ॾाढा था चवनि सुभान तव्हांजी सुभान अल्लाह तां बि सदको वञे सदको वॾे वणी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह महबूब करीम जॾहिं सिदराते पता जेको जिब्रील जो मक़ाम जितो जिब्रील वही खणी मुंहिंजे महबूब जे दरबार में ईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिदराते कुर्सी लॻल आहे महबूब वेठा हज़ारे फरिश्ता तौरात किताब जो ज़बूर जो इंजील जो महबूब जे क़ुरान जो विर्द करे रहिया सुभान अल्लाह महबूब हीअं जो निहारियो उठनि जूं कतारूं पई हलनि है सुभान अल्लाह जूं कतारूं उठनि कतारूं उठनि जो उठ ॾिठा अथव हा साईं उठनि जूं कतारूं सुभान अल्लाह ॾाढा त सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह न चयो उठत आरिया जाम जाला आरिया जाम जा आरिया जाम जा आरिया जाम जा ओ वागू वठंदी सा नचमदी सा ओ वागू वठंदी सा नचमदी सा रही वञे रात बमोर में अला पेरे पवदी सान जवदी सान अला पेरे पवदी सान जवदी सान रही वञे रात बमोर में अला रही वञे रात बमोर में और चढ़ी जबल जबल चोट दे जबल चोट दे जबल चोट दे ओ सॾड़ा कंदी सा सॾड़ा कंदी सा चवदी पाक वो रसूल जो अला सोने रसूल जो मिठड़े रसूल जो रहमत लिल आलमीन रही वञे रात बमोर में अबियूं शाह लतीफ जे सुभान अल्लाह ॾाढा त सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अबियूं शाह लतीफ जे मिठड़ो लतीफ जे सोनो लतीफ जे जो लतीफ जे ओ चौथ जुमदी सा जवदी सा ओ चौथ जुमदी सा जवदी सा रही वञे रात बमोर अला पेरे पवदी सा जवदी सा अला पेरे पवदी चवदी सान रही वञे रात बमोर में ओ महबूब जा परवाना इन उठन ते इहो शेर याद अची सुभान अल्लाह महबूब ते ॾिठो उठन जी कतारूं पियो हलनि मुंहिंजे महबूब जिब्रील इन हिक उठ ते हिकड़ी हिकड़ी पेती रखियल आहे जिब्रील राज़ कहिड़ो आहे सुभान अल्लाह जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इन राज़ जी मां जिब्रील खे बि ख़बर न आहे सुभान अल्लाह पर तोखे ख़बर न आहे त हलिया मां ॾेखारे सिदराते महबूब वयो बि पहिरियों दफ़ो आहे सुभान अल्लाह पर जेकी जिब्रील खे ख़बर न आहे उहा आमना जे लाल खे ख़बर आहे वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह
पण यार नबील इन उठता हिकड़ी पेतीला जिब्रील लाथी मुझे दिल पर नबी फरमायो ओ जिब्रील इन पेतीअ जो ढको खोल जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इन पेतीअ जे ढक खे तालो लगल आहे मुझे दिल पर नबी फरमायो इन ताले जी चाबी मां आमना जे लाल वटाए सुभान अल्लाह महबूब दियो त चाबी हे ढको खोलियो तालो खोलियो मुझे करीम पर ओ जिब्रील पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह जिब्रील बिस्मिल्लाह पढ़ी तालो खुलियो आ जिब्रील जियां जो पेटीअ जो ढक लाथो उहा पेटी आनंद सां भरी पई आ सुभान अल्लाह आनंद सां भरी पई आ हज़ारे उन जे अंदर आना महबूबन फरमायो जिब्रील इन मां हिकड़ो आनो खण जिब्रील खयो महबूबन फरमायो जिब्रील इन आने के खोल या रसूल अल्लाह इन आने के भी तालो लगल आ सुभान अल्लाह महबूबन फरमायो जिब्रील इते भी पढ़ बिस्मिल्लाह जिब्रील बिस्मिल्लाह पढ़ी आने जो तालो खुलो जिब्रील जियां जो आने के खोलियो छा दिसे आनो खसखस जे दाणनि सां भरियो पियो आहे सुभान अल्लाह खसखस जा दाणा खसखस जा दाणा अब खसखस जो दाणो केतिरो वॾो थींदो आहे किले ॾेढ जो त थींदो न जी नंढड़ो बारीक थींदो आहे जेको ॾिसण में बि मुश्किल सां अचे महबूबन फरमाया ओ जिब्रील इन खसखस जे दाणे के भी खोल या रसूल अल्लाह इन के भी तालो लगल आ सुभान अल्लाह समझ में दिया तो सुभान अल्लाह न चले सुभान अल्लाह रब जी कुदरत ऐं मौजूदो इन के चइबो आ जेको अकुल खां मथे हुजे सुभान अल्लाह मुझे करीम फरमा ओ जिब्रील इन खसखस जे दाणे जो भी तालो खोल जिब्रील अरियो या रसूल अल्लाह चाबी पाण फरमा पढ़ो बिस्मिल्लाह जिब्रील बिस्मिल्लाह पढ़ी खसखस जे दाणे जो तालो खुलियो जिब्रील उन के जो खोलियो छा दिसे उन खसखस जे दाणे जे अंदर हिकड़ो रब जो जहान समायल आ सुभान अल्लाह महबूबन फरमायो ओ जिब्रील हलिया त तोखे खसखस जे दाणे जो जहान घुमाया सुभान अल्लाह हाणे जिब्रील केतिरो वॾो आहे हिकड़ो पर खोले सॼी दुनिया ढके छॾे अल्लाह ताला जिब्रील खे अहिड़ा 600 पर अता फरमाया एतिरो जिब्रील वॾो आहे वाह दिलबर नबी तुंहिंजे मौजदे तां कुर्बान वञा एॾो वॾो जिब्रील खसखस जे दाणे जे अंदर सुभान अल्लाह सुभान अल्लाह करे सुभान अल्लाह जाओ न सुभान अल्लाह खसखस जे दाणे जे अंदर मुंहिंजा दिलबर नबी आया जिब्रील ॾिठो हिकड़ो वॾो शहर आहे उन जे ॿाहिरां महफ़िल पई हले हिकड़ो मौलवी तकरीर पियो करे असां खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला आमना जो लाल नबियुनि जो सरदार असां खे नसीब कयो असां उन ते कलमा पढ़ंदासीं अञा उन ईअं महबूब जो ज़िक्र कयो जिब्रील अॻिते वधी चवण लॻो ओ मौलाना जे दिलबर नबी जो ज़िक्र तो करे वो आमना जो लाल त तुंहिंजे महफ़िल में पहुची वियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जा सुभान अल्लाह जिब्रील जो ॿुधायो सॼी जमायत उथी खड़ी थी मुंहिंजे मुस्तफ़ा जे क़दमनि में सुभान अल्लाह त जाओ न सुभान अल्लाह महबूब जे क़दमनि में आया पढ़ लगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मवफा जिब्रील हलिया त वापस हलो वापस उन दाणे का अंदर बाहर जरे खसखस जे दाणे का बाहर आया जिब्रील हैरान या रसूल अल्लाह अवां के कीअं पतो पयो सुभान अल्लाह इन खसखस जे दाणे जे अंदर जहान पाण फरमायो ओ जिब्रील
इन लातादाद उठ जेके हलन था इन उठ जे मता हिकड़ी हिकड़ी पेती आ इन हिकड़ी हिकड़ी पेती जे अंदर हजारे आना है हिक आने जे अंदर हजारे खसका जा दाना ओ जिब्रील हिक दाने जे अंदर रब जो जहान समायला अल्लाह ताला वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मां मुस्तफा के अल्लाह ताला सभिन जहानन जे ला रहमत बनाए मोकलियो आ जिब्रील इन्हनि जे अंदर जेतिरा भी जहान आहिनि न सभिन जहानन जो अल्लाह ताला मां मदीने वारे साईं के इल्म अता फरमाए छड़ियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अकबर या रसूल अल्लाह या अली भाई हथ मथे घणी जो भेज दस्तगीर हथ मथे घणी भेज दस्तगीर जो नारो जा भेज दस्तगीर कुर्बान मां पांजे मुस्तफा जे मकाम ता यानी का जिब्रील के जेकी खबर ना है उहा आमना जे लाल के खबर आ सुभान अल्लाह दा ॾाढा चओ न सुभान अल्लाह जो दिल पर नबी जॾहिं सिदरा का मथे पे हले जिब्रील के हुकुम पर जिब्रील हलिया मथे महबूब एकड़ो वार बराबर भी हला मुजा पर सड़ी खाक थी वेंदा जिथे जिब्रील जी इंतहा है उता मुस्तफा जी इब्तिदा थी रही है। सुभान अल्लाह महबूब मुस्तफा जो जेकी जिब्रील के रस्ते जी खबर ना है अगते महबूब के खबर आ सुभान अल्लाह अरे आशिक फरमायो तू देता सिदरा हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मोहल्ला हुजूर जानते हैं अर्श मौला किथे आ महबूब के खबर महबूब पारे तो वने जिब्रील जी जरूरत भी काने का कहाँ है अर्शे मोहल्ला हुजूर मत को चवे त महबूब जिब्रील को पूछा महबूब जिब्रील को पूछा जिब्रील है छाए महबूब ये वाक़या मां अर्ज पे कया त महबूब है बेनमाज़िया उन्हनि के इहा सज़ा जेके ज़कात न ॾींदा मत को चवे त महबूब के खबर न हुई जिब्रील ॾसे पियो अड़े अकुल जा अंधा मुस्तफा पुछे न हा त तो असां ताईं खबर पहुचे कीअं सुभान अल्लाह महबूब त ॼाणे पियो त जिब्रील ॿुधाए जीअं मुंहिंजे उम्मत ताईं इहो पैगाम मां तो पुछा क्या जिथे जिब्रील भी रहे अगते ला मकान का मथे महबूब सिदरा का मथे हले वो महबूब के उहा खबर अच्छा जमीन जे न वाक़या जी महबूब के खबर न होंदी सुभान अल्लाह कहाँ है अर्शे मोहल्ला हुजूर जानते हैं पहुँच के से आगे का रास्ता
दुरूद पढ़ंदो आ वो फरमाया मां उनके सुञाणी दो भी आया उन जो दुरूद मो वट बजंदो भी आए जो पूरी कायनात के नक्शे के मुस्तफा जाने पियो के तमाम दर का नक्शा अरे हुजूर जानते हैं तमाम दर का नक्शा हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं कयामत आएगी कब उनको इल्म है महबूबा रसूल कयामत जी भी बड़ा कयामत कदे थी पर जॾहिं हीअ दुनिया ठही दुनिया जो ज़हूर थियो उन लमन जी भी आमना जे लाल के खबर ही लफ्ज़ पढ़न त पोइ सुभान अल्लाह चओ कयामत आएगी कब उनको इल्म है सरवर क्योंकि ज़हूर का भी लम्हा हुजूर जानते हैं दुनिया ठही उन लमन जी भी महबूब के खबर आहे तो आसिफ है ज़हूर का भी लम्हा अरे हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं करे सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह मुझा दिल पर नबी जने अर्शे मौला का मथे हलिया कुर्बान वजा आमना जे लाल जे मकाम दा महबूब रसूल फरमाया आवाज आयो किफ या मोहम्मद महबूब पी तू जो रब तो ते सलात पड़ी रहो जने महबूब फरमाया मां पी तुम मुझे कदमन हेठा का दी वई मां पुछा कई मौला मुझे पेरन हेठा केड़ी शया बुधायो वियो महबूब तुंजी औलाद मां तुंजो बच्चो गौसल आजम ईंदो उन जो रूह मुबारक भेजी दस्तगीर जो नारो तफसीरुल फातिल किताब वारे लिखियो आहे हजरत हक बाउर बी नूरुल हुदा किताब में गौसल आजम दस्तगीर जे इन वाक़े के लिखण फरमायो आहे त मुझे महबूब सुभानी खुद में रबानी जे कुलन पाकन ते प्यारा दोस्तों मुझे महबूब पंहिंजा कदम मुबारक रखण फरमाया पाण मुझे महबूब के जने रब करीम तारुफ कराए त तुंजो बच्चो सुभान अल्लाह महबूबन दसी करे फरमाए बच्चा गौसल आजम तोखे मुबारक आ जो रब करीम तोखे मुझे दीदार जे नेमत सा नवाज़ियो आहे बच्चा हाणे तू दुनिया जे अंदर वींदे मुझो कदम तुंहिंजे गर्दन ते आहे तुंहिंजो कदम हर वलीअ जे कंध ते हूंदो दस्तगीर जो नारो अचे थो लज छॾे भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर जेको दिल वारी राड़ करे घर पोपा के उन जा बेड़ा में पार फरमाए वो दस्तगीर जा गुलामो मुझे गौसल आदम दस्तगीर सरकार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जाओ ना सुभान अल्लाह मुझे महबूब सुबानी जो मकाम का मजाक हो रही है पीरन जे पीर जो मकाम प्यारा दोस्तों वदन वदन मुफस्सिरन पीरन जे पीर दस्तगीर जो करामतों लिखियो आहिन मुझे हुजूर गौसल आदम दस्तगीर फरमाए जॾहिं मां बगदाद जे मिंबर ते ऐलान कयो जेके सवे गुलाम वेठा जेके सवे वली वेठा उन्हनि त गर्दनूं झुकायूं पर मां फरमायो ओ दुनिया वारो अचो त मां दस्तगीर तव्हां खे ॾेखारियां नाने जा कदम अञा भी मुझे कुल्हन के छापियल सुभान अल्लाह कपड़ो हटायो दीदार कया चुना भी सही मुस्तफा जो कदम दस्तगीर जे गर्दन ते आ दस्तगीर जो कदम हर वली जे गर्दन ते तॾहिं जे मुफ्तिन जे उस्ताद तवा असां सुन्नन जे इमाम अहमद रज़ा खान बरेलवी फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिसकी मिंबर बनी गर्दन औलिया उस कदम की करामत पे लाखों सलाम दस्तगीर जो कदम हर वली जे गर्दन ते आहे दस्तगीर जो फैज़ हर वली वट दस्तगीर जो फैज़ आहे प्यारा दोस्तों कुर्बान वञा पीर जे पीर दिल पर दस्तगीर जे मकाम ता सुभान अल्लाह
मेंबर ते जरे हां मेराज पे बयान फरमाए सुभान अल्लाह तो जाओ ना सुभान अल्लाह थकजी पिया हां चंद हाथ करे सुभान अल्लाह जो हाँ उठी भी इस्तकबाल कयो अल्हम्दुलिल्लाह सामने देखो साई सखी सरदार आ रहा है जो दीवानों मिलकर करे अब हम जो दीवानों मिलकर करे अब हम कादिर पे अब जान देंगे हम अब जान देंगे हम नहीं पे भी मदनी ताज वठना हो जाए इतिहाद स्टेज से मदनी ताज ये हस्ती जो वाक़े इंतजार है असां तव्हांजे मुर्शिद करीम जा बचड़ा पीर तरीक़त रहबर शरीयत आले नबी औलाद अली शहजादे गौसे आज़म पीर सैयद मोहम्मद अब्दुल कादिर शाह जीलानी अल्हम्दुलिल्लाह जेके ताज़ो मदीने शरीफ का भी आया है भैया तमते घणी बेंच दस्तगीर अलमारूफ जीलानी साईं नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भैया तमते घणी जब है कायद हमारा जीलानी है कायद हमारा जीलानी है कायद हमारा जीलानी भैया तमते घणी जब है दस्तगीर सरकार की आमद हुजूर की आमद मुर्शिद की आमद है कायद हमारा है रहबर हमारा आई तहरीक खाई तहरीक आई तहरीक खाई तहरीक कर निकले हैं गाजी तुम कितने मारोगे बन कर निकले हैं गाजी तुम कितने मारोगे ना रोक सकोगे तुम बढ़ते जाएंगे हम ना रोक सकोगे तुम बढ़ते जाएंगे हम कादिर तहरीक पे अब जान मेहरबानी करे हर को पंहिंजी जगह ते वेही रहे हर एक पंहिंजी जगह ते वेही रहे स्टेज ते कोई दिक्कत भैया तमते घणी जो इन दस्तगीर जमुरी का भैया तमते घणी जो दस्तगीर अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद कलमी जो खिताब बोले पियो भैया तमते घणी जो दस्तगीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेही रहो मुजाफरी बड़ी मेहरबानी अल्लाह से हमारे देश के सलामत रखे आमीन बहु जल्दी जल्दी बहु बड़ी मेहरबानी ॾाढा भेज दस्तगीर जो नारो चओ कुर्बान वञा पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे मक़ाम पाण मिंबर ते वेठा इहो ज़िक्र पे फरमाया तवज्जो आहे न सुभान अल्लाह हाणे त तव्हांजी अञा दिलि ठरंदी हूंदी सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जीलानी साईं भी ताज़ो मदीने शरीफ खां आया सुभान अल्लाह मौला जेको दिल वारी सुभान अल्लाह चवे हुनखे हिन रमज़ान में मदीने जो दीदार हथ मथे खणी भेज दस्तगीर जो दस्तगीर महबूब सुबानी फरमायो था नाने रसूलुल्लाह मुझे कंध ते कदम रखिया पाण फरमायो था तू जो कदम हर वली जे कंध ते हो सुभान अल्लाह गौसल आदम पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो हर वली जे कंध ते कदम सुभान अल्लाह कदम भी एड़ी जगह ते रखियो को हिली न सके सुभान अल्लाह सुभान अल्लाह
कंध ते कदम थोड़ो हेॾे होॾे थे त खत्म सुभान अल्लाह हिदायत खत्म फैज़ खत्म पर जेकॾहिं कदम जी मोहर लॻे त बेड़ो तरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तॾहिं के आशिक फरमायो सुभान अल्लाह चयो त मां शेर अर्ज़ कयां सुभान अल्लाह हिन दर ते हाणे तूं बि हली आ हिन दर ते हाणे हिन दर ते हाणे तूं बि हली आए हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलादे अली जो अकीदो दस्तगीर अली जी औलादा हर मां शेर पढ़ा तो जो अकीदो दस्तगीर अली जी औलादा भई हथ मथे करनी भेज दस्तगीर जो नारो लफ्ज़ ॿुधी आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी औलाद अली हिन दर ते हाणे तूं बि हली आ विलायत जो मरकज़ पीरान पीरा अलीअ जो बचड़ो सुणो दस्तगीरा कॾहिं थी न सघंदो विलायत जो मालिक कदमन जे हेठां आयो हर वली हिन दर ते हाणे तूं बि हली आ चओ जेके ज़बान आहे जबर आहे त बेड़ो तरे हिन दर ते हाणे तूं बि हली आ हिन दर ते हाणे तूं बि हली आ हिन दर ते हाणे तूं बि हली आ आहे हसनी हुसैनी मुर्शिद जिलानी सुभान अल्लाह हिन दर ते हाणे तूं बि हली आ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो लक़ब गौसे आज़म दिनो मदीने वारे दुश्मन जो थो ही हांडारे हिक गौस जो अकीदो हुजे इन लफ्ज़ पे वो दस्तगीर जो नारो ॿुधाए जो गौसे आज़म हिकिड़ो बगदाद वारो ॿियो गौसे आज़म न थी सघंदो तो आशिक़ फरमाए हिक गौसे आज़म ॿियो थी न सघंदो के जीअं सदा मन झली भई हथ मथे खणी रण करे चओ हिन दर ते हाणे तूं बि हली आ चओ हिन दर ते हाणे तूं बि हली आ ॾाढो वज़ीफ़ो मिठो वा जन पढ़ी ॾिठो वा मुर्शिद असांजो असां सां कठो वा बोझ पीर सुण दस्तगीर दसियो असांखे मुर्शिद आशिक़ानी सीने जो ज़ोर लगाए भई हथ मथे खणी रण करे चओ हिन दर ते हाणे तूं बि हली आ औरत जीअर ज़कयो खोले सच न्याणियूं आहिनि पुटड़ो कोन्हे घबरान माई तरी बेड़ो वेंदी जो सखी दस्तगीरा हिन पासे वारनि खे त सिसराटी वीचारनि खे कोन थिए हथ मथे खणी त भेज दस्तगीर जो नारो दस्तगीर जो शान वणे थो त ॿई हथ मथे खणी चओ जो हिन दर ते हाणे तूं बि हली आ शाइर त न आहियां गुलाम आहियां सही मां बि आहियां अवां जे दर जो नौकर दर किस्मत जो खुलियो प्यार अहिड़ो मिलियो सही गुल अहमद शाह जो न झली हिन दर ते हाणे तूं बि हली आ समझ खणी जो भेज
दस्तगीर शहबाज कादरी जी फरमाजी हिकड़ी मौला अली जे शान में हिकड़ी मनक़बत ब मिसरा सुभान अल्लाह जाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजी भी दिल चवे थी सुभान अल्लाह जंहिंजी दिल चवे थी ॾाढा सुभान अल्लाह चवे सुभान अल्लाह जे तोखे विलायत वठणे वठ दरवाज़ो है दरजो सुभान अल्लाह ओ जंहिंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत थी पो है दरजो छोजे तोखे विलायत वठणी त वठ दरवाज़ो है दरजो ओ जंहिंजी काबी में थी जेतिरो शान वणे तो ओतिरी सुभान अल्लाह मौला अली सरकार जे शान ओ जंहिंजी काबी में थी विलादत जंहिंजी मस्जिद में थी शहादत सुभान अल्लाह जिंजो चेहरो ॾिसण बि इबादत मां छो न थिया संग दर इन जे दर जो जे तोखे विलायत त वठ दरवाज़ो है दर जो सुभान अल्लाह त जाओ न सुभान अल्लाह अॻिते आशूम छा थो चवे अॻिते बि शेर हले सुभान अल्लाह सभिनी जी दिल चवे थी ओ जंहिंजे रूह खे पंहिंजो रूह सॼो जंहिंजे जिस्म खे पंहिंजो जिस्म सॼो उनखे ॾिठो तंहिंखे बेइज्जती सॼो ॾिस शान सैयदा के शोहर जो सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह ये तोखे विलायत उठणी त वठ दरवाज़ो है दरजो ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो आख़िरी शेर ॾाढा सुभान अल्लाह ओ जेके आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो भाउ सॼो हर जाइ ते पाण सां आहे गॾियो जे त ॿार न थई मुंहिंजा त पोइ तूं ॾिसवा क्यों ख़ैबर जो रड़ करे भेज दो सगीर जो नारो दो खैबर जो किलो ॿुधंदा ओ मुर्शिद आशिक़ अली शाह जा बच्चा खैबर जो किलो ॾिसी आया जेको ॾाढा नारो दस्तगीर जो हाणे हुनखे बि दीदार नसीब फरमा जा जे तोखे विलायत वठणी त वठ दरवाज़ो है दरजो जो भेज दस्तगीर बमिसरा वकार अहमद कादरी बेहतरीन नात खाना सां गॾु हूंदा बमिसरा नासरी जा कुछ ज़ात अली जी है चौ सुभान अल्लाह हर दौर में कोशिश तो बहुत की गई लेकिन कूजे के मुकद्दर में समंदर नहीं आया हैदर को भला समझ पाएगी दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया जो सुभान अल्लाह साहिबे नक्श पैगंबर सा कोई ढूंढ के ला तो मिलता ही नहीं दर सा कोई ढूंढ के ला एक पल की नहीं सदियों की इजाजत है तुझे तू अली छोड़ कलंदर सा कोई ढूंढ के ला सुभान अल्लाह तू अली छोड़ कलंदर सा कोई ढूंढ के ला सा चवंदा छा चवंदा ऊंची ज़ात अली दी कायनात भाई हथ मथे करे ऊंची ज़ात अली दी
की से बीवी ओ जागीर विका मैनो अली वर का ज़माने पे कोई पीर विका मैनो मैनो अली वर का ज़माने पे कोई पीर विका मैनो अली जब बचरा बेटा बढ़िया मत करी तो सुभान अल्लाह और मेरे हफनु तहा कीता है बड़ी विफता कीता मेरे हफनु तहा कीता है बड़ी विफता कीता मेरे मौला जोई कोई मेरे मौला ज़माने ते कोई पीर विका मैनो मैनो अली ज़माने ते कोई पीर विका मैनो अली 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 कोई पीर विका मैनो यार हैदरी 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 सुभान अल्लाह।